नाज़रीन, पीपी जे सॾ ते जैकवाद में महांगाई खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर बख्श मुगेरी। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कढी प्रेस क्लब साम्हूं धरणो हणी वेठा। अचो साणस ॻाल्हि ॿोल कयूं। वधीक उन्हनि जो छा चवणु? सूरत हाल ॾाढी ख़राब आहे। खाइण पीअण जी शयूं जेके आहिनि पहुच खां चढ़ी वियूं आहिनि। माण्हू हाणे बर्दाश्त नथा करे सघनि। मां सम्झां थो उन में जेकर इख़लाक़ी गैरत हुजे, ज़रूरत हुजे त उहो इस्तीफ़ा ॾेई छॾे। हाणे त जेके उन्हनि जा पंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि जेके उन सां गॾु आहे उन्हनि बि चई छॾियो त हे करप्ट माण्हू आहे, दयानतदार न आहे। धरणो जेको आहे इन्फ्लेशन जे ख़िलाफ़ आहे, महांगाई जे ख़िलाफ़ आहे। 10 तारीख़ ते बि इंस्ट्रक्शंस हुया, असां जलसो कयोसीं, धरणो ॾिनोसीं। ऐं अॼु जेके रैली ऐं धरणो हुयो उहो बि असां पंहिंजो चेयरमैन साहिब डायरेक्शन अॼु कयो आहे। ज़रदारी साहब जी हुकूमत सॼे पाकिस्तान में ऐं सॼे सिंध जे हर स्पिरिट ॾेखारे ऐं जेको स्टेप डाउन करे मुल्क खे जेको आहे ॿियनि जी चङे हथनि में छॾे करे जेको आहे मुल्क में जेको जेके नऊसत तारी आहे उनखे ख़तमु करे। बेरोज़गारी एतिरी वधी वई आहे जो माण्हू ख़ुदकशियूं कनि था। ऐं तेल जी क़ीमतां ॾिसो, ॿियूं अशिया जूं क़ीमतां ॾिसो, ग़रीब माण्हू उहो जी नथो सघे हिन में। उन जे ख़िलाफ़ असांखे चेयरमैन साहिब जे हुकुम ते ही एहतजाज असां शुरू कया आहिनि। महांगाई एॾी थी वई आहे, न औलाद खे माण्हू पढ़ाए सघे थो, न उनखे जेको आहे हेल्थ जी केयर करे सघे थो, न उन्हनि खे मानी मिले थी। पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो ॿार स्कूल वञनि था त उन्हनि जो बि किरायो वधी वियो आहे। असांजे चेयरमैन, असांजे क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो उन जे ख़िलाफ़ असांखे चेयरमैन साहिब जे हुकुम ते ही एहतजाज असां शुरू कया आहिनि। महांगाई एॾी थी वई आहे, न औलाद खे माण्हू पढ़ाए सघे थो, न उनखे जेको आहे हेल्थ जी केयर करे सघे थो, न उन्हनि खे मानी मिले थी। पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो ॿार स्कूल वञनि था त उन्हनि जो बि किरायो वधी वियो आहे। असांजे चेयरमैन, असांजे क़ाइद बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते अॼु असांजी सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। जीअं 10 दिसंबर ते बि असां एहतजाज कयोसीं, उनखां पहिरें बि असां एहतजाज। असांजा एहतजाज सिर्फ़ु अवाम जे हक़नि जे लाइ आहिनि। असांजो इहो एहतजाज सिर्फ़ु इन जे लाइ आहे तूं इस्तीफ़ा ॾे, घर हलियो वञे ऐं असां वरी री इलेक्शन कराए करे असां पंहिंजे क़ाइद चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म जी सीट ते विहाराईंदासीं ऐं इंशाअल्लाह अवाम जा मसला उहो ई हल कंदो इंशाअल्लाह। बलोच सां गॾु हज़ूर भाई मुगेरी, धरती टीवी न्यूज़, जेकब।